पाकिस्तान पंहिंजे मौसम, जाबलू माथिरियुनि ऐं ख़ूबसूरत नज़ारनि जे करे दुनिया में मक़बूल आहे। हितां जी ग़ैर मामूली कुदरती सूंहं परॾे हिन खे हिन मुल्क छिके अचे थी। 2017 ऐं 18 दौरान पाकिस्तान पंहिंजूं सरहदूं सियाहत लाइ खोलियूं त दुनिया जा टॉप विलागर हिते आया ऐं पाकिस्तान जे ख़ूबसूरत मागनि, सक़ाफ़त ऐं खाधे पीते जा विलाग्स ठाहे दुनिया खे ॾेखारिया। इन खां पोइ सॼी दुनिया मां विलागर्स पाकिस्तान अचणु शुरू थिया, जिन में सिंथिया रिची, रोज़ी गैब्रियल ऐं ॿिया शामिल हुआ। ताज़ो हिकु पोलिश अमेरिकन नौजवान विलागर समंथा पाकिस्तान आई हुई, जंहिं हाणे पाकिस्तान में ई रहण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। पाकिस्तान में रहंदे हिन पोलिश अमरीकी विलागर उर्दू बि सिखी वरिती आहे ऐं हाणे हू हुन्ज़ा जी ॿोली सिखी रही आहे। समंथा ॿुधायो आहे त हू 2019 में पहिरियों भेरो 4 महीननि जे दौरे ते पाकिस्तान आई हुई ऐं खेसि हिन मुल्क सां प्यार थी वियो। हुन चयो त हू 2021 में ॿीहर अकेली वापसि आई आहे ऐं हाणे हिते ई आहे, जॾहिं त मुस्तक़बिल में हू पाकिस्तान में ई रहंदी। समंथा पाकिस्तान जी ख़ूबसूरती ऐं हितां जे रहवासियुनि जी बि तारीफ़ कई ऐं संदन थोरा मञिया। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।